कतल खाइण जा सेहत लाइ फ़ाइदा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी। असां बि हिते ॿुधाए चुका आहियूं त रुॻो 12 ॾींहंनि ताईं लगातार कतल खाइण सां सेहत जा कहिड़ा फ़ाइदा माणे सघजनि था। पैगंबर इस्लाम पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पिण कतल वॾे शौक़ सां खाईंदा हुआ। पर छा तव्हांखे ख़बर आहे त कतल जूं खखड़ियूं पिण सेहत लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि, जिन खे असां आम तौर ते उछलाए छॾियूं था। सभ खां पहिरियों ॿुधायूं था त कतल जी खखड़ियुनि खे इस्तेमाल कीअं करे सघिजे थो। खखड़ियुनि खे कतल खां अलॻि करे उन्हनि खे साफ़ पाणीअ सां धोई खुश्क करे वठो। उन खां पोइ उन्हनि खे डंडे कुंडे में कुटे सन्हो कयो। कुटियल खखड़ियुनि खे ग्राइंडर में पीहे पाउडर ठाहे वठो, जेको तव्हांजे इस्तेमाल जोॻो बणिजी वेंदो आहे। खखड़ियुनि जो इहो पाउडर रोज़ 1 चमचो गरम खीर सां गॾाए खाइजे त सेहत लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। खखड़ियुनि जो पाउडर इस्तेमाल करण सां ब्लड प्रेशर नॉर्मल रहंदो आहे। इहो पाउडर हाज़मे खे बहितर बणाए थो। कतल जूं खखड़ियूं दिमाग़ी ताक़त ऐं दिलि जी सेहत लाइ पिण वॾनि फ़ाइदनि वारियूं साबित थींदियूं आहिनि। थोरे ॾींहंनि ताईं इन पाउडर जो इस्तेमाल फौरी तौर ते कोलेस्ट्रोल लेवल खे बरक़रार रखण में वॾी मदद ॾींदो आहे। खखड़ियुनि जो पाउडर शुगर जे मरीज़नि लाइ पिण तमामु वॾनि फ़ाइदनि वारो आहे। इहो जिस्म में शुगर जे मिक़दार खे बरक़रार रखण सां गॾु जिस्म खे तवानाई ऐं ताक़त बि ॾिए थो। आम कतल जी जाइ ते जेकॾहिं अजवा कतल जूं खखड़ियूं इस्तेमाल कजनि त उन्हनि जा फ़ाइदा वधीक हूंदा आहिनि, जॾहिं त अजवा कतल जी खखड़ियुनि जो पाउडर मार्केट में पिण मिली सघे थो।